सुप्रीम कोर्ट में रिटायर्ड जजिस जे इठा बुनियादन ते मुक़ररी बाबत चीफ जस्टिस काज़ी फैज़ी जी सदाहत हेठि जुडिशियल कमीशन जो इजलास अॼु थींदो। देर जो शिकार केसिस में घटाई आणण ऐं साइलनि खे जल्द इंसाफ़ फ़राहम करण लाइ 4 इठाक जजिस जी मुक़ररी बाबत जाइज़ो वरितो वेंदो। जुडिशियल कमीशन जे इजलास में तजवीज़ कयल नालनि ते ग़ौर कयो वेंदो। 2 रिटायर्ड जजिस मुशीर आलम ऐं मक़बूल बाक़िर एठाक जज थियण खां माज़रत करे चुका। सख्त गर्मी खां पोइ कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तूफ़ान सां गॾु बरसात। मलीर, हैदराबाद, मीरपुर ख़ास, टंडो अलहया, टंडो जाम, सिंधड़ी, खिपरो, ख़ैबर, गुलाब लगारी ऐं 2 इलाक़नि में बरसात पवण खां पोइ गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो। हैदराबाद, उस्मान शाह, हुड़ी, चंबड़, नवकोट, कोटड़ी, जामशोरो ऐं भरपासे वारनि इलाक़नि में वसकारो। मौसम ख़ुशगवार थी वई। केतिरनि इलाक़नि में बरसात पवंदे ई बिजली बंदि, इलाइक़ा ऊंदहि में ॿुॾी विया। कश्मीर में कुछ महीना अगवा थियल पंजाब वासी पीरसन बासियाब वारसन मौजूब असलम के धड़ियल पाण मुरादो आज़ाद कयो आहे। इलाक़े में मुग़वी पोरित जे भुंग एवज़ बाज़ियाबी जा चोबोड़। वुमेन्स T20 एशिया कप अॼु खां श्रीलंका में शुरू थींदो। इफ्तिताही ॾींहं ते 2 मैच खेलिया वेंदा। पहिरीं मैच मंझंदि 1:30 वॻे नेपाल ऐं UAE विच में खेलियो वेंदो। ॿियो मैच पाकिस्तान ऐं इंडिया विच में खेलियो वेंदो। अस्सलामुअलैकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। हेडलाइन्स सां वठी हिते अफ़सोसनाक ख़बर वाकिरदासीं। ॾोकरी दादू केनाल में टपो ॾींदड़ औरत जो लाश 48 कलाकनि जी ॻोल्हा खां पोइ आगरा मोरी वटां हथ आयो आहे। शहर थाणे जे हद वाढा मोरी वटि अनिला लाशारी मुबैना तौरु आपघात करण दादू केनाल में टपो ॾिनो हुयो। पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ ॾोकरी अस्पताल मुंतक़िल कयो आहे। वाक़िए जी जांच करे रहिया आहियूं, सैहड़ पुलिस पारां चयो वियो आहे। वधीक वाक़िया कंदासीं नाज़रीन। दादू केनाल में टपो ॾींदड़ औरत जो लाश 48 कलाकनि जी ॻोल्हा खां पोइ आगरा मोरी वटां हथ आयो आहे। शहर थाणे जे हद वाढा मोरी वटि अनिला लाशारी मुबैना तौरु आपघात करे दादू केनाल में टपो ॾेई छॾियो हुयो। पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ ॾोकरी अस्पताल मुंतक़िल कयो आहे। ख़बर ॾे रहिया आहियूं। दादू केनाल में टपो ॾींदड़ औरत जो लाश 48 कलाकनि जी ॻोल्हा खां पोइ आगरा मोरी वटां हथ आयो आहे। शहर थाणे जे हद वाढा मोरी वटां अनिला लाशारी मुबैना तौरु आपघात कयो वियो। दादू केनाल में अनिला पारां टपो ॾिनो वियो हो। पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ ॾोकरी अस्पताल मुंतक़िल कयो आहे। शहर पुलिस जो चवणु आहे त वाक़िए बाबति वधीक जांच करे रहिया आहियूं। दादू केनाल में टपो ॾींदड़ औरत जो लाश 48 कलाकनि खां पोइ आगरा मोरी वटां हथ आयो आहे। शहर थाणे जे हद वाढा मोरी वटि अनिला लाशारी मुबैना तौरु आपघात करण जी कोशिश कई हुई। केनाल में टपो ॾिनो वियो हो। पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ ॾोकरी अस्पताल मुंतक़िल कयो आहे। वाक़िए जी जांच करे रहिया आहियूं, शहर पुलिस पारां चयो वियो आहे। वधीक तफ़सील वठंदासीं। धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर ॾोकरी खां रब नवाज़ खोसो लाइ ते मौजूदु आहे। जी रब नवाज़, वधीक कजो। शहर थाणे जी वाटा मोरी वटां दादू केनाल में टपो ॾेई ख़ुदकुशी कंदड़ औरत
अनीला लाशारीअ लाश 48 कलाकात बाद अगड़ा मोरीअ वटां हथ कयो वियो। पुलिस लाश पाणीअ मां कढाए पोस्टमार्टम करण लाइ ॾोकड़ी अस्पताल मुंतक़िल कयो आहे। लाश अगड़ा मोरीअ वटां औरत जो लाश हथ कयो वियो आहे। असां औरत जो पोस्टमार्टम कराइण बाद लाश वारसनि हवाले कंदासीं। वधीक जांच हलंदड़ आहे शेहर पुलिस जी। ठीक है, रब नवाज़ खोसो, वॾी महिरबानी ॾोकरी खां तफ़सील ॾियण जे लाइ। अफ़सोसनाक ख़बर वाकिदासीं कोटड़ी में तूफ़ानी बरसात सबब घर जी छित किरी पई, नीगर फोत थी वियो आहे, ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जतियाल फार्म वेझो तूफ़ानी बरसात सबब पोरत सादिक जट जी घर जी छित किरी पई। छित किरण सबब 13 वरियनि जो नीगर अमानुल्ला जट दॿिजी फोत थी वियो आहे। औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ख़बर मां ॾियूं पिया कोटड़ी में तूफ़ानी बरसात सबब घर जी छित किरी पई आहे, नीगर फोत थियो आहे, 2 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। जतियाल फार्म वेझो तूफ़ानी बरसात सबब पोरत सादिक जट जे घर जी छित किरी पई आहे। छित किरण सबब 13 वरियनि जो नीगर अमानुल्ला जट दॿिजी फोत थियो आहे। औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ख़बर मां ॾियूं पिया कोटड़ी में तूफ़ानी बरसात सबब घर जी छित किरी पई आहे, नीगर फोत थियो आहे, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जतियल फार्म वेझो तूफ़ानी बरसात सबब पोरत सादिक जट जे घर जी छित किरी पई आहे। छित किरण सबब 13 वरियनि जो नीगर अमानुल्ला जट दॿिजी फोत थियो आहे। औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कोटड़ी में हिन जा वधीक तफ़सील वठंदासीं। एजाज़ मोकल लाइन ते मौजूद आहे। एजाज़ वधीक आगाह कजो। आज बिल्कुल कोटड़ी के साइड में जतियाल फार्म में तूफानी बरसात सबब सादिक जट घर की छत किरी पई है। छत किरण सबब 13 वरियनि जो नीगर अमानुल्ला जट मौके ते फोत थी वियो। पीसन अमन ये ॾाढो सख़्तु ज़ख़्मी थिया, जिन खे सिविल अस्पताल कोटड़ी मुंतक़िल कयो वियो आहे। ठीक है, एजाज़ मोकल, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। ख़बर मां ॾींदासीं कश्मीर खां। कश्मीर